अम्मा फातिमा साईं थी फरमाए मुझो साईं मुझे घर आयो मां चुल्ह ते वेठी हम मानी पी पचाया मुझो साईं मां सा चुल्ह ते वेठो गैस बेस को नहीं उन जमाने में ये काठन ते थींदो हो सजो मां मानी पी पचाया मुझे बाबे मां के जो फातिमा मां भी तो के हिम्मत कराया बाजू बाबा मां बस पचाए वही ॿ टे मानियूं आहिनि तव्हां तकलीफ़ न कयो बाबे जो न मुझी दिल थी चए तो मां तो के हिम्मत कराया बाजू बाबा तव्हां तकलीफ़ न कयो मां बस तकड़ में पचाए थी वठां मुझे बाबे मां के वरी चो न फातिमा भला हिकड़ी ड्रगड़ी पचाया हिकड़ी ड्रगड़ी अरे बाबा अवां जी मर्ज़ी आ तव्हां तकलीफ़ न कयो अम्मा फातिमा थी चए तो मुझे बाबे हिकड़ी ड्रगड़ी थफी ड्रगड़ी थफे मुझे साईं तनूर ते हई मां तकड़ कयमि तो मुझो बाबो तकलीफ़ न करे मां जल्दी जल्दी मानियूं पचाए वरतम मानियूं सब पची वयूं मुझो बाबो मां सां गॾु चुल्ह थो हो मां ॾिठमि त जेका ड्रगड़ी बाबे थफी उहा न पई पचे मां बाबे के अर्ज़ कयुमि बाबा मां जेके मानियूं पचायूं सब पची वयूं बाबा जेका ड्रगड़ी तहां थफी पचे ई नथी मुझे साईं फरमायो फातिमा जागो था गालायो यार फातिमा उन अट्टे ते बाहि काथों असर कंदी जंहिंते तुझे बाबे मोहम्मद जा हथ लगा हुजन दुनिया वारो न अबू बकर ते बाहि काॾों असर कंदी जंहिंजे झोली में मोहम्मद आराम कयो हुजे उन उमर ते बाहि काॾों असर कंदी जंहिंखे पाक मोहम्मद पंहिंजे भाकुर में वरतो हुजे उन उस्मान ते बाहि काॾों असर कंदी जंहिंखे पाण नबी पंहिंजूं ॿ नियाणियूं परणायूं हुजन उन अलीअ ते बाहि काॾों असर कंदी जंहिंखे नबी असदुल्ला कोठो हुजे।